टंडे मोहम्मद खान जे ग़रीब घराणे सां तालुक़ रखंदड़ एदी रज़िया सातो पंहिंजो मट पाण आहे। महांगाई वारे हिन दौर में बि हिकु किराए जे घर में यतीम ॿारनि जी परवरिश करे 20 खां मथे बेवाह बेसहारा ॿारनि जी परवरिश करे थी, जिन खे तइलीम समेत यतीम ॿारनि जो इलाज ऐं कपिड़नि जो पाण मुरादो सिलाई जो कमु करे यतीम ॿारनि जी परवरिश करे थी ऐं पाड़े जे ॿारनि समेत बेवाह बेपोच ग़रीब ॿारनि खे संदसि ई किराए वारे घर में हिकु कमरे अंदरि मदरसो क़ाइमु करे वरितो आहे, जंहिंमें 30 खां मथे ॿारनि खे तइलीम ॾिनी वञे थी। उन खां अलावा एदी रज़िया सातो बेवाह औरतुनि खे बि पाण वटि रहे उन्हनि जी देखभाल करे थी। उन हवाले सां रज़िया सातो मीडिया सां पंहिंजा वीचार हिन रीति वढींदे चयो आहे त जी, मुंहिंजो नालो रज़िया सैतो आहे ऐं यतीम खानो हलाइण जी चलमन खाने रवासी आहियां। हिन कमु पहिरीं मुंहिंजी अम्मा ज़ुलेखा सैतो कंदी 20 साल खां अम्मा जो इंतकाल थी वियो। हाणे आउं अकेली आहियां, मूं 20 ॿार ॿ बेवाऊं औरतूं आहिनि। हिन नेकीअ कम में मुंहिंजी न के घोट बि न के इंट्रस्ट टाइम सपोर्ट थो कये। हिन ताईं कमिश्नर खां असां वटि आयो हुयो जे नौकिरी आहे, चयसि नौकिरी ॾींदो सरकारी इलाज ॾींदा न हुकूमत न कमिश्नर कुझु